अम्मा के असा तमा छजो छाजे कान चौत दोस्त जे कान पंजे बचड़न के छजो कहजे करे दोस्तन जे करे अल्लाह जो जिक्र छजे ओ मुसलमान पंजे ज़मीर का पुछी बुदा कहजे करे चवंदे दोस्तन जे करे फजर जी आज़ान आई फजर जी आज़ान आई नमाज न पढ़ी कहजे करे बचड़न जे करे ज़हर जी आज़ान आई कादे भी चत मजदूरी करण भी ऑफिस में कम होयो कहजे करे पे सब करी चत बचड़न जे कान ओ मुसलमान उन कब्र दे तनिहार जे कब्र में एकड़े अमीर शख्स के बे हलणो तबियो गरीब शख्स के भी हलणो तेहड़ो खपन एहड़ो खपन उहो खपन जेको गरीब के मिलंदो एहड़ो खपन एहड़ो खपन जेको अमीर शख्स के भी मिलंदो कोई इते मुझा दोस्त अजीज मकसद नाहे को जेड़ी कब्र में जाए अमीर के मिले तेड़ी वरी गरीब के मिले ओ मुझा दोस्त अजीज उन नमाज ने तनिहार इशा जी नमाज छक तो पढ़ी यार दोस्तन सा कचहरी में बैठो मगरिब जी नमाज छक तो पढ़ी दोस्तन सा कचहरी में बैठो ओ मुसलमान बुधाए मुखे थोड़ो जवाब दे इनन दोस्तन तो के छा दिनो जेका तू पंहिंजी सजी जान तू दोस्त जे हथ में ॾेई वेठो है टिकी तो राती जो रातियों दोस्तन जी ओता कुलते अबे अमर के विसारे छजे अल्लाह जो जिक्र विसारे छजे मुझे करीम रब जो जिक्र विसारे छजे सोने नबी जो वे सब दुआओं विसारे छजे जेको मुझा दोस्त अजीज रात जो रातियों मुझो महबूब मुस्तफा तो लाए रही दुआओं करंदो अज तू उन जी सुन्नतुन ते अमल कोन तो करे अज तू उन जी शरीयत ते अमल कोन तो करे ओ मुसलमान उन करीम रब जे उन बेनियाज़ जे कांड एकड़ो मुसलमान अमीर शख्स 50 जे नौकर फिरंदा चाही भी पियंदा मानियो भी खाईंदा मुर्गियों भी खाईंदा जेको वणे वो खाई छडींदा मगर वो जेको अमीर शख्स दिसंदो आ मुझा नौकर सब कुछ खाइन ता पिया मगर पाण सिकंदो आ या बुधा कहजी बेनियाज़िया चौतया मुझे करीम रब जी बेनियाज़िया उन बेनियाज़ रब जी बेनियाज़िया काढिए दोस्तन सा कचहरी कर इस्लाम तो के मना कोन तो करे तू दोस्तन सा कचहरी न कर तू भले बचड़न जे लाए कमा इस्लाम तो मना कोन तो करे तू बचड़न जे लाए न कमा मुझे सुने नबी त फरमाए छयो अल कासिब हबीबुल्लाह मेहनत करण वारो खुदा जो दोस्त होंदो आ ओ मुझा दोस्त अजीज मेहनत कर खुदा जो दोस्त छणो थी त अल्लाह जो जिक्र कर मुझे सुने नबी जी सुन्नतों ते अमल कर उन जी शरीयतों ते अमल कर जेके मुझे महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नतों दसियो पानी किया पीजे मानी किया खाएजे अबे ए अम्मा सा केड़ो सलूक करण घुर्जे ऐं पंहिंजे बचड़न सा केड़ो सलूक करण घुर्जे पंहिंजे भाइरन ऐं भेनरुन सा केड़ो सलूक करण घुर्जे पाड़े पार जा केतरा यतीम जा कतरा मिस्कीन जा हक कतरा असा के का भी खबर नाहे का जेको दोस्त दुआ उन्हें सा दोस्तन सा गड्डो सा ओ
उता कुंते होटलों ते पंहिंजे उता कुंते फिल्मूं ॾिसंदा आहियूं वॾा इने मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वॾियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं त हीअ बि मुंहिंजी ज़मीन आहे हीअ बि मुंहिंजो प्लाट आहे कुझु बि तुंहिंजो कोन्हे को जेकॾहिं सम्झणो अथई त ख़ुदा जे ज़िक्र खे सम्झ सभु कुझु उहो आहे निमाज़ मुंहिंजे करीम रब जी आहे ज़िक्र मुंहिंजे करीम रब जो आहे ज़मीन मुंहिंजे अल्लाह जी आहे आसमान मुंहिंजे करीम रब जो आहे कुझु बि कोन्हे को अॼु तोखे मौक़ो मिलियो आहे पंहिंजे अबे ऐं अम्मा सां कचहरी कर पंहिंजे सुहिणनि बचड़नि सां कचहरी कर पंहिंजे उन पाड़े वारनि जा हक़ उनखे ॾे मतां ईअं न छे त तुंहिंजे मतां इज़राइल अची कड़की बीहे तुंहिंजो साहु कढी वञे पोइ अड़े करिणी पवंदई यार हीअ कमु छो कोन कयो हीअ कमु छो कोन कयो वरी मुंहिंजे करीम रब खे वरी मुंहिंजे करीम रब खे उन खां पोइ चवंदे वा अंफ़िक़ू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़बली आयत सजी नथो ॿुधाए छो त टाइम थोरो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मरण खां पोइ मुंहिंजे करीम रब खे ईअं चवंदे ओ मुंहिंजा अल्लाह